मलीर चूंड सरगर्मियों तेज थी वयूं। सैयद बिरादरी जे मोज़िज़ीन सैयद दीदार अली शाह, सैयद वली मोहम्मद, सैयद इस्माइल शाह, सैयद रमज़ान शाह ऐं ॿियनि पारां पंहिंजे मुरीदनि सां गॾु मलीर जे सूबाई तक PS 85 ते नामज़द उम्मीदवार पीर हफ़ीज़ुल्लाह जान सरहंदी जी हिमायत कंदे मुस्लिम लीग नून में शमूलियत करे छॾी। मजदद अलिफ सानी लाइब्रेरी में शमूलियती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मुस्लिम लीग अॻवान नामज़द उम्मीदवार PS 85 पीर हफ़ीज़ुल्लाह जान सरहंदी, पीर अमानुल्लाह जान सरहंदी, पीर अब्दुल रहमान जान सरहंदी ऐं ॿियनि सैयद बिरादरी खे मुस्लिम लीग नून में शमूलियत ते भलीकार कंदे चयो त 8 फ़रवरी ते मलीर में तब्दीली जो ॾिहाड़ो आहे। चूंडुनि में कामयाबी माणे क़ौमी तोड़े सूबाई असम्बली में नवां चेहरा ईंदा। मुस्लिम लीग जा नामज़द उम्मीदवार पीर हफ़ीज़ुल्लाह जान सरहंदी, कादिर बख्श कलमती मलीर जी अवाम जे वोटनि जी ताक़त सां कामयाबी माणींदा। मलीर जा मसइला हल करण में साबिक़ नुमाइंदनि दिलचस्पी न वरिती, जंहिं सबबि हिन भेरे अवाम खेनि शिकस्त ॾींदो। 4 फ़रवरी ते अवामी ताक़त जो मुज़ाहिरो करण लाइ रैली कढी वेंदी। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।